HRJDO न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट्स ऐं ख़बरुनि जो सिलसिलो हलंदड़ आहे। हींअर रुख़ कयूं था हैदराबाद जो, जिथे हाली थाणे जे SHO नियाज़ पंवर पुलिस जो रिवायती किरदारु निभाईंदे गरी रुश्वत एवज़ ख़तरनाक ॾोहारियुनि खे आज़ादु करे छॾियो। तफ़सील मूजिब क्राइम नंबर 120 हाली थाणो, क्राइम नंबर 161 पिंजारी थाणो, क्राइम नंबर 121 पिंजारी थाणो, क्राइम नंबर 4 बुढाणी थाणो हैदराबाद ऐं उन खां अलावा नवाबशाह दौड़ थाणो क्राइम नंबर 33 2009 जे जवाबदारनि खे रिमांड दौरान कल रात 15 लाख रुपया रिश्वत वठी ज़ियालत कलोड़े ऐं अब्दुल वाहिद खे आज़ादु करे छॾियो। जॾहिं त ॿिनि केसनि में सरकार पाण फरियादी आहे ऐं यादि रहे त 2009 में दौड़ थाणे जी FIR क्राइम नंबर 33 2009 में जवाबदार ज़ियाल हक़ अॻूणे ASI ऐं हाणोके इंस्पेक्टर इक़बाल वसाण खे 5 कलाक यरगमाल बणाए सख़्त तशदद जो निशानो बणायो हो ऐं उन खां अलावा उन्हनि जवाबदारनि मथां ख़ानगी जेल हुअण जे करे कोर्ट तरफ़ां कई चकर मज़दूर बाज़ियाब कराया विया। जॾहिं त रिपोर्ट मूजिबि नियाज़ पंवर वज़ीर आला सिंध जो ख़ासि माण्हू आहे ऐं उन जे इलाइक़े में मनशियात फ़ाशी सरेआम हलंदी आहे, जंहिंजी हू खुलम खुला मंथली वठंदो आहे। असीं IG सिंध RBO हैदराबाद ऐं SSP अदिल चांडे खे गुज़ारिश कयूं था त जवाबदारनि खे फिलफोर गिरफ़्तार कयो वञे ऐं अहिड़े करप्ट रिश्वतखोर SHO खे फ़ौरन हटायो वञे। अली जाफ़री सोलंकी, HRJDO न्यूज़ हैदराबाद।